शर्तू रखी ॾिसो भल जा भेटे ॾिसो शर्तू रखी ॾिसो मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों नंबर भल जा भेटे ॾिसो शर्तू रखी ॾिसो भल जा भेटे ॾिसो शर्तू रखी ॾिसो मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों नंबर मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों नंबर Ayaz Ahmed from Delhi City. WhatsApp number 030-474-63126. छा त हुस्न अल्लाह अल्लाह जेको ॾिसे चए सुभान अल्लाह छा त हुस्न अल्लाह अल्लाह जेको ॾिसे चए सुभान अल्लाह भल जाती ॾिसो शर्तू रखी ॾिसो भल जाती ॾिसो शर्तू रखी ॾिसो मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों नंबर मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों नंबर भल जा भेटे ॾिसो शर्तू रखी ॾिसो भल जा भेटे ॾिसो शर्तू रखी ॾिसो मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों नंबर मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों नंबर कंहिंजी मजाल जो आए ईद मिलण सां दिलि फासाए कंहिंजी मजाल जो नेण मिलाए ईद मिलण सां दिलि फासाए हुस्न हकी ॾिसो शर्तू रखी ॾिसो हुस्न हकी ॾिसो शर्तू रखी ॾिसो मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों नंबर मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों नंबर भल जा भेटे ॾिसो शर्तू रखी ॾिसो भल जा भेटे ॾिसो शर्तू रखी ॾिसो मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों नंबर मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों नंबर Ayaz Ahmed from Delhi City. WhatsApp number 030-474-63126. कुर्बान चए मुंहिंजो बाग खुलियो आहे जेको घुरियो मूं सोई मिलियो आहे कुर्बान चए मुंहिंजो बाग खुलियो आहे जेको घुरियो मूं सोई मिलियो आहे सची ॾिसो शर्तू रखी ॾिसो आहे सची ॾिसो शर्तू रखी ॾिसो मुंहिंजो सुहिणो दा सफ़ा पहिरियों